इंसान जी ज़िंदगीअ में रोज़ जे बुनियाद ते कुझु ॻाल्हियूं कुझु हक़ीक़तूं अहिड़ो साम्हूं अची वेंदियूं आहिनि जो करे इंसानु उन्हनि खे ॾिसी करे दरगुज़र कंदो आहे, इग्नोर करे छॾींदो आहे। लेकिन कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं अची वेंदियूं आहिनि जो इंसानु चाहींदे बि दरगुज़र नाहे करे सघंदो, चाहींदे बि उन्हनि खे इग्नोर नाहे करे सघंदो। बल्कि उन्हनि खे ॾिसण सां इंसान जो जिस्म त ॾकी वेंदो आहे पर रूह खे बि तकलीफ़ थींदी आहे। बिल्कुलु ईअं ई तव्हां अॼुकल्ह नज़र विझो, फेसबुक ते, ट्विटर ते, इंस्टाग्राम ते या टिकटॉक ते हर हिकु वीडियो जे अंदरि तव्हांखे अहिड़ा माण्हू मिलंदा जेके चवनि था त तव्हांखे फ़िलाणीअ जो वीडियो खपे, मूं वटि हेतिरा पार्ट उन जा पियल आहिनि, मूं वटि फ़िलाणीअ जो वीडियो पियल आहे, जंहिंखे खपे मूंसां राब्तो करे ऐं इनबॉक्स में अचे, या त जंहिंखे एक्सचेंज करिणो हुजे उहो ई अचे। सच पुछो, जॾहिं इहे ॻाल्हियूं ॾिसूं था त इंसान जे जिस्म खे त तकलीफ़ थिए थी पर रूह बि ॾकी थो वञे। त असीं कहिड़े मुआशिरे जे अंदरि रहूं था? असीं उन मुआशिरे जे अंदरि रहूं था जिते असीं पंहिंजनि ग़लतियुनि जा वकील बणिजी था वञूं ऐं ॿियनि जी ग़लतियुनि जा जज बणिजी करे फ़ैसिला था ॿुधायूं। कॾहिं ॾिठो आहे पंहिंजे गिरेबान में झाके त असीं केतिरा गुनहगार आहियूं। ख़ुदा न करे कंहिं मर्द जो हिते को ऐब ज़ाहिर थी पवे, के न्याणीअ जी का ग़लती ज़ाहिर थी पवे ऐं सभु जो सभु असीं गॾिजी करे बहितर असीं उनखे वधाईंदासीं ऐं हिक ॿिए सां शेयर कंदासीं, उन जे मथां मज़ाक़ूं कंदा रहंदासीं। कॾहिं सोचो आहे त असांजो छा थींदो? कुझु पलनि जे लाइ, कुझु टाइम जे लाइ जेकॾहिं उन ई औरत खे जंहिंजो अॼुकल्ह वीडियो शेयर कयो थो वञे उनखे पंहिंजी भेण जी जॻह ते रखी ॾिसूं, पंहिंजी माउ जी जॻह ते रखी ॾिसूं, त असां सोचे सघूं था त असांजो छा हाल थी सघंदो। ते हूंदे बि असीं वीडियो खणी करे हिक ॿिए सां वायरल कयूं था ऐं हिक ॿिए खे ख़ुशि थी करे ॾियण लॻा आहियूं। हज़रत उमर साईं जन जे दौर में कंहिं शख़्स खे पकड़े मैदान में हाज़िर कयो वियो त साईं हिन खां ज़िना थी वई आहे, पाण फरमायूं त हिन खे मैदान ते वठी हलो, हिन खे सज़ा ॾियणी आहे। माण्हू ॿुधी करे मैदान जे अंदरि गॾु थियण लॻा ऐं एतिरा त माण्हू आया जो मैदान पूरो भरिजी वियो, सिर्फ़ु इन जे लाइ त हुन शख़्स खे सज़ा थी मिले त असीं ॾिसूं। हज़रत उमर साईं बीही करे ऐलान कयो त फरमायूं हिन जी सज़ा उहो शख़्स ॾिसे जंहिंखां गुनाह न थियल हुजे। ऐं पोइ ॾिठूं त आहिस्ते आहिस्ते पूरो मैदान ख़ाली थी चुको हुयो, उते कोई इंसानु न हुयो, सिर्फ़ु उन इंसान जे बग़ैर। मतिलबु त हिते हर हिकु गुनाहगार आहे, लेकिन फ़र्क़ु इहो आहे जो कंहिंजा गुनाह ज़ाहिर थी पिया आहिनि ऐं कंहिंजा गुनाह ख़ुदा लिकाए छॾिया आहिनि। अॼु जेकॾहिं तव्हांजा गुनाह लिकियल आहिनि त पोइ तव्हां शुक्र कयो, किथे ईअं न थिए त ॿियनि जा ऐब उघाड़ींदे उघाड़ींदे ख़ुदा तव्हांजा ऐब उघाड़े बि छे। रहम कयो ज़मीन वारनि ते, तव्हांजो आसमान ते रहण वारो ख़ुदा तव्हांजे मथां रहम करे। जब मैं कहता हूँ या अल्लाह मेरा हाल देख, हुक्म होता है कि तू अपना नाम आमाल दे।